मटियारी में DSPCI पारां मंशियात हलाइण जी इतला ते मेमण जे वसन में कार्रवाई दौरान ॻोठाण ऐं पुलिस में चकरियूं। मस्टियल ॻोठाण कलाक क़ौमी शराब ब्लॉक बंद करे छॾियो। पुलिस पारां गिरफ़्तार कयल 2 ॼणा आज़ाद। DSPCI पुलिस मटियारी पुलिस जा अटाला साण करे मेमण जे वसन में मंशियात जा आॾा हलण वारे इतला ते कार्रवाई कई, जंहिं दौरान ॻोठाण ऐं पुलिस विच में चकरियूं थी वयूं। पुलिस ॿिनि ॻोठाण शमसू ऐं अमीर अली खे गिरफ़्तार करे खणी वई। वारसनि जे एहतजाज बाद खेनि आज़ाद कयो वियो। मटियारी जे ॻोठ हनीफ कलोड़ जे रवासन मसमात निर्मा उर्फ कज़ब गानो घरेलू तकरार तां कतल ॾेर ऐं सोरे मथां कतल जो इल्ज़ाम जवाबदार फरार। गड़ी खेरो वेझो ॻोठ जाम खान एरिया में ज़मीन जे मामूली तकरार तां एरी ऐं बिरोही बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो, 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी। आदिलपुर लग पीर मुबारक शाह बगदादी स्टॉप ते ट्रालर पुठियां मोटरसाइकिल जी ज़ोरदार टक्कर जे नतीजे में रिटायर्ड फौजी अब्दुल गफ़ार वल्द नसरुल्ला कलवड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो, जेके सिविल अस्पताल घोटकीअ बाद रेनियर खान रेफर कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।